Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. आरजी भर्तियूं सियासी बुनियादुनि ते कयूं वेंदियूं आहिनि। रेलवे हुकूमती इदारो आहे त सियासी बुनियादुनि ते भर्तियूं छो थियूं। सुप्रीम कोर्ट रेलवे खाते में 80 मुलाज़िमनि खे पको करण बाबति सर्विस ट्रिब्यूनल जो फ़ैसिलो मुअत्तल करे छॾियो। कॉन्ट्रैक्ट जे मुलाज़िमनि खे पको करण ख़िलाफ़ रेलवे खाते जी दरख़्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾिना त रेलवे इख़्तियारियूं सियासी भर्तियूं करण बाद खेनि पको करण लाइ सियासी बुनियादुनि ते पॉलिसीज़ ठाहींदियूं आहिनि। रेलवे जे 80% आमदनी पघार ऐं पेंशन में हली वेंदी आहे। आरज़ी भर्ती थियल मुलाज़िम घर वेठे पघार खणंदा आहिनि। सियासी मुक़ररनि रेलवेज़ खे तबाह करे छॾियो आहे। रेलवे जे वकील चयो त आरज़ी भर्तियुनि ते पाबंदी लॻल आहे। जस्टिस एजाज़ उल अहसन रिमार्क्स ॾिना त ऑफिसर पाबंदी बावजूद रस्तो कढी वठंदा आहिनि। तहरीक लबैक पाकिस्तान जे मुस्तक़बिल बाबति फ़ैसिलो अॼु थींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थी रहियो आहे। कलदम TLP ते पाबंदी बरक़रार रखण या ख़त्म करण बाबति फ़ैसिलो कयो वियो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी जो चवणु आहे त नैब चेयरमैन जी मुलाज़मत वारे मुद्दे में वाद जी कानूनी गुंजाइश नाहे रही। इंतकाम जी कोशिश दौरान ज़बान बंदी कई पई वञे। नैब हुकूमत जी चुर्च ते ऑपोज़िशन पार्टीज़ ते केस करे रहियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जे ख़ुसूसी मुआविन फ़ारूक हबीब जो चवणु आहे त नून लीग 12 ऐं पीपल्स पार्टी 7 अकाउंट्स लिकाया। छा पार्टी अकाउंट्स मनी लॉन्ड्रिंग ऐं किकबैक्स लाइ इस्तेमालु थिया। इलेक्शन कमीशन मुबैना फॉरेन फंडिंग केस में 28 जुलाई ताईं स्क्रूटनी कमेटी खां रिपोर्ट तलब करे वरिती। आज़ाद कश्मीर में चूंड मुहिम में तेज़ी। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ अॼु कोटली में जलसे खे ख़िताब कंदी। वफ़ाक़ी वज़ीर अली अमीन गंडापुर बाग में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदो। जमायत इस्लामी जो अमीर सिराजुल हक मुज़फ़राबाद में जलसे खे ख़िताब कंदो। सिंध हाई कोर्ट समाजी अॻवान सिंगार नूनारी जी गुमशुदगीअ ख़िलाफ़ दरख़्वास्त रेंजर्स ऐं ॿियनि इख़्तियारनि खां 29 जुलाई ते जवाब तलब करे वरितो। सिंगार नूनारी जी गुमशुदगीअ ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट ॿाहिरां संदसि वारसनि ऐं अवामी वर्कर्स पार्टी जे कारकुननि जो एहतजाज। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿिए ॾींहुं बि वस्कारो। कराची ऐं हैदराबाद समेत सिंध जे मुख़्तलिफ़ हंधनि ते किथे तेज़ त किथे हल्की बरसाति थी। लाहौर में ॿिए ॾींहुं बि बरसाति जारी। लीलम माथरी में क्लाउड बस्ट दौरान गुम थियल माण्हुनि जी ॻोल्हा जारी। एबटाबाद में बरसाती पाणी घरनि में दाख़िल। अयूब मेडिकल कॉम्प्लेक्स जे ग्राउंड फ्लोर में पाणी दाख़िल थियण सबबि मरीज़नि खे ॿिए वार्ड में मुंतक़िल कयो वियो। बरसाति दौरान मुख़्तलिफ़ हादसनि में 2 ॼणा फ़ौत, 24 खां वधीक ज़ख़्मी। वस्कारे सबबि दरियाई वहकरनि में बाद रिकॉर्ड। ये स्पेल जो है 3 से 4 दिन का है। अरेबियन सी से शुमाल मशरकी अरेबियन सी से मुसलसल मानसून हवाएं आ रही हैं, सिंध में दाखिल हो रही हैं। और इसके साथ साथ इस वक्त सेंट्रल इंडिया पे एक और कम दबाव का सिलसिला मौजूद है हवा का, जो कि इधर अप्रोच करेगा 15 तारीख को, 14 की रात को या 15 को। तो मजीद बारिश का इम्कान है। तो ये जुमे तक ये सिलसिला चलेगा, वक्फे वक्फे से ऑन एंड ऑफ। किसी जगह में दरमियानी और किसी जगह में तेज़ बारिश होगी। कराची में आज दिन में तो वक्फा है, लेकिन शाम में फिर हो जाएगी। इसी तरह से हैदराबाद में भी इम्कान है। मौसमियात खाते तरफ़ां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जुमे ताईं वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति जारी रहण जी अॻकथी। अॼु शाम जो कराची, हैदराबाद ऐं बदीन ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां बरसाति जा इम्कान। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में 4 ॾींहंनि ताईं बरसाती सिलसिलो जारी रहंदो। मौजूदा बरसाती स्पेल सॼे मुल्क जे 70% हिसे खे पंहिंजे वकड़ में आणे छॾियो। हिंदी समुंड में भी हवा जो दबाव मौजूद है। उन जो बरसाती सिलसिलो 14 खां 15 जुलाई ताईं सिंध में दाख़िल थी सके।
काछो में बरसात सबब 8 नयूं वही आयूं। टनो रहीम खान समेत 10 खां वधीक इलाइक़नि जो ज़मीनी राब्तो काटा। नयूं वही अचण सबब पाणी खोट सबब परेशान ॻोठाणनि जे चेहरनि ते मुरकूं मोटी आहिनि। मुल्क में कोरोना वायरस की पखेड़ में ॿीहर बात थियण लगी। कराची में मुस्बत केसिस की शरह 14% रिकॉर्ड। पिशावर में 8%, इस्लामाबाद और लाहौर में 3.5%। NCOC मूजब 24 कलाकनि दौरान 1590 नवां केस रिपोर्ट थिया। 21 मरीज़नि दम ॾेई छॾियो। पाकिस्तान में माहवार 5 लख माण्हुनि खे कोरोना वैक्सीन लगाइण जो हदफ़ हासिल। NCOC सरबराह असद उमर जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं पहिरियों भेरो 5,25,000 वैक्सीन लॻाई पई। 3,90,000 माण्हुनि खे पहिरियों डोज़ लॻायो वियो आहे। सिंध में मुसाफ़िरनि जा कोरोना वैक्सीनेशन सर्टिफिकेट्स चेक करण जो अमल शुरू। ट्रांसपोर्ट खाते मूजब कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानो और मीरपुर ख़ास में मुसाफ़िरनि, बस ड्राइवर्स और कंडक्टर्स जा कोरोना वैक्सीनेशन सर्टिफिकेट्स चेक किया विया। सूबाई वज़ीर उवैस कादर शाह जो चवणु आहे त सर्टिफिकेट्स बिना मुसाफ़िरनि खे खणंदड़ पब्लिक ट्रांसपोर्ट खे बंदि कयो वियो। पाकिस्तान बार काउंसिल के सॾ ते समूरे मुल्क में वकील बिरादरी जो सुप्रीम कोर्ट में जजिस की मुक़ररी ख़िलाफ़ एहतजाज। कराची में सिंध हाई कोर्ट सूदो मातहत अदालतुनि में वकीलनि की हड़ताल। अदालती कार्रवाइन जो भी बाइकॉट। पाकिस्तान बार काउंसिल के अगवाणनि जो चवणु आहे त सिंध हाई कोर्ट के सीनियर जजिस बदिरां 5 नंबर ते सीनियॉरिटी रखंदड़ जज खे तरक्की ॾिनी वई आहे। नौशेरो फिरोज़ के कच्चे में चोरन जा पेरा खणण तां 2 नौजवाननि के क़त्ल ख़िलाफ़ जतोई शाहानी धुरन में तकरार तेज़। GDA अगवान मुर्तज़ा जतोई जो चवणु आहे त शाहानी धुर असांजी ज़मीनुनि ते कब्ज़ो करे फसल भिलाए छॾियो। हथियारबंद ढोर बेकाहे विया। 50 खां वधीक हथियारबंदनि बंगले ते हमलो कयो ऐं पुलिस की मौजूदगी में लांढी ते कब्ज़ो कयो वियो। मुर्तज़ा जतोई केटी जतोई में लांढनि ते कब्ज़ा ख़त्म कराइण जो मुतालबो कंदे चयो त पुलिस मामले में धुर बणिजी वई आहे। असां हथियार खणण नथा चाहियूं ऐं हर फ़ैसिले लाइ राज़ी आहियूं। लांढनि तां कब्ज़ा ख़त्म न थिया त सूरत हाल जी ज़िम्मेवार पुलिस हूंदी, ज़िम्मेवारी असां ते न हूंदी। असां वटि गवर्नर जे अचण खां पोइ इहो मसइलो पैदा कयो वियो आहे। जैकबाद जिला के गढ़ी खैरो में नौजवान पलांद में कत्ल, सनस पुट ज़ख्मी। पुलिस मूजब इख्तियार कटुहर के कत्ल के पलांद में हथियारबंदन गोठ रहीम कटुहर ते हमलो कयो। गोलियों लगण सबब घर धणी दायम कटुहर मारिजी वियो। सनस पुट ज़ख्मी थियो। वाक़े बाद धुरन में छिकताण तेज़। लाड़कानो के रेलवे गोदाम वट नौजवान जो फाव ॾिनल लाश वारसन कत्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। पुलिस मूजब 20 वरनि जे एहसान सेलरो जो लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। नौजवान के वारसन इल्ज़ाम आयो आहे त मक़तूल एहसान मुजाहिद ऐं अली गुल मीरानी खां 4 लाख रुपया व्याज ते वरिता हुआ। ख़दशो आहे त व्याज खोरन खेस क़त्ल कयो आहे। काज़ी अहमद मां 39 ॾींहं अॻु हिरकजी अगवा थियल नौजवान राशिद सियाल गढ़ी तेहो जे कच्चे वारे इलाइक़े मां बाज़ियाब। बख्शापुर पुलिस हफ़्तो अॻु अगवा थियल नौजवान दिलमुराद भट्टी के घोटकी के कच्चे मां बाज़ियाब करायो। बिरशाह में मुग़वी वापारी वासूमल की बाज़ियाबी लाइ शटरबंद हड़ताल।
इस्लाम कोट वेझो ब मासूम ॿारियूं पाणी जी खॾ में किरी ॿुॾी फौत। ॻोठ अथारियो हालीपोटा में 5 वरनि जी उज़मा ऐं 4 वरनि जी फिज़ा हालीपोटो घर ॿाहिरां पाणी जी खॾ में ॿुॾी फौत थियूं। मासूम ॿारनि जा लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में टियों ऐं आख़िरी वनडे अॼु खेॾियो वेंदो। 2 मैचेस जी सीरीज़ में इंग्लैंड खे बरतरी हासिल आहे। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां हमीर शेख। हेडलाइन्स ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शामिल कयूं था इन ब्रेक खां।